केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 6 हिस्सो पहिरियों नामियाती मुरकबनि जा ज़रिया सोर्सिस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सोर्सिस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स नामियाती मुरकबनि जा ज़रिया यानी उहे शयूं जिन मां असां ऑर्गेनिक कंपाउंड्स हासिल कंदा आहियूं। सोर्सिस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स नामियाती मुरकबनि जा ज़रिया। नामियाती मुरकब असां पंहिंजनि अॻियनि वीडियो लेक्चर्स में पढ़ी आया आहियूं त कार्बन मां ठहंदड़ मुरकबनि खे असां ऑर्गेनिक कंपाउंड चऊं था। असां इहा बि ॻाल्हि पढ़ीसीं त टोटल आंसर 118 आहिनि जिन में जा कार्बन हिकु आंसर आहे। हाणे जेकॾहिं कार्बन जे मुरकबनि खे हिकिड़े पासे कयूं ऐं ॿियनि 117 आंसरनि जे मुरकबनि खे ॿिए पासे कयूं तॾहिं बि ऑर्गेनिक कंपाउंड यानी कार्बन जा मुरकब तमामु घणा आहिनि। ऑर्गेनिक कंपाउंड्स असांखे ॿिनि वॾनि ज़रियनि मां हासिल थींदा आहिनि, हिकिड़ो जानवर ऐं ॿिया ॿूटा। इन्हनि खे मिलाए करे असां चऊं था नेचुरल सोर्स ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड। Organic compounds are prepared naturally by animals and plants, and nowadays these organic compounds are prepared artificially in industries and laboratories as well. Organic compound असांखे फितरी तौर ते जानवरनि मां ऐं ॿूटनि मां हासिल थियनि था, जॾहिं त हाणे 18वीं सदीअ खां बाद हथरादू या मसनूई तौर ते ऑर्गेनिक कंपाउंड लेबोरेटरियुनि में या इंडस्ट्रीज़ में तयारु थियण लॻा आहिनि। नेचुरल सोर्सिस जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त असांखे इहे मुरकब यानी नेचुरल ऑर्गेनिक कंपाउंड्स आर्टिफिशियल सिंथेसिस खां सवाइ मिलंदा आहिनि। मिसाल जे तौर ते ॿूटनि जी ॻाल्हि कजे त उन्हनि में असांखे शुगर्स, ग्लूकोज, फ्रक्टोज, स्टार्च, सेल्यूलोज, ऑयल्स, रेजिन्स मिलनि था। ऐं एनिमल्स जी ॻाल्हि कजे त जानवरनि में असांखे प्रोटीन्स, फैट्स, वूल, सिल्क, एंजाइम्स, ऑयल वग़ैरह मिलनि था। ऐं ईअं ई वरी जेकॾहिं असां ॿूटनि खे ॾिसूं त हिकिड़ा त लिविंग प्लांट्स आहिनि ऐं ॿिया वरी जेके ॿूटा आहिनि उहे डेड प्लांट्स आहिनि। असां उन्हनि जे फॉसिल फ्यूल्स मंझां कोल, पेट्रोलियम ऐं नेचुरल गैस हासिल कंदा आहियूं। कोल, पेट्रोलियम ऐं नेचुरल गैस जी फ्रैक्शनल डिस्टिलेशन थींदी आहे त असांखे तमामु घणे तइदाद में हाइड्रोकार्बन्स हासिल थींदा आहिनि। सिंथेटिक सोर्स जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सिंथेटिक सोर्स मंझि असांखे उहे मुरकब मिलनि था जेके लेबोरेटरीज़ में तयारु था थियनि ऐं उन्हनि मंझि प्लास्टिक्स आहिनि, पॉलीथीन, पीवीसी, बैकलाइट या सिंथेटिक फाइबर्स आहिनि, नायलॉन, पॉलिस्टर, एक्रेलिक या सिंथेटिक रबड़ वग़ैरह अची वञे थो, या दवाऊं पिणु उन्हनि में शामिल आहिनि जीअं एस्प्रिन, पैरास्टामोल। उहे बि असां वटि सिंथेटिक ऑर्गेनिक कंपाउंड जो मिसाल आहिनि। जेकॾहिं ऑर्गेनिक कंपाउंड जे नेचुरल सोर्सिस खे विरायूं त उन्हनि मंझि हिकिड़ा त आहिनि जानवर जिन मंझां असांखे ऑर्गेनिक कंपाउंड हासिल थियनि था, ऐं ॿिया वरी ॿूटा आहिनि। ॿूटनि खे बि असां विरायो आहे, हिकिड़ा ज़िंदा ॿूटा, ॿिया वरी मुअल डेड प्लांट्स। हाणे डेड प्लांट्स मंझां असांखे कोल, पेट्रोलियम ऐं गैस मिले थी जिन जी फ्रैक्शनल डिस्टिलेशन थींदी आहे त उन्हनि मंझां असांखे हाइड्रोकार्बन्स मिलंदा आहिनि। मिसाल जे तौर ते अल्केन जी फैमिली, अल्कीन जी फैमिली, अल्काइन वग़ैरह। गैस जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त घर में जेका तव्हां सुई गैस ॿारींदा आहियो उन मंझि घणो तइदाद अल्केन मुरकबनि जो हूंदो आहे, ख़ासि तौर ते मीथेन जो। हाणे हिनखे असां सुई गैस सॾियूं था जेका घर में ॿारींदा आहियूं। बाक़ी दुनिया में तव्हां वेंदो त हिनखे नेचुरल गैस सॾियो वेंदो आहे, छो त असां वटि या बलोचिस्तान जे इलाइक़े सुई मां मिली, उन जे करे हिन जो नालो सुई गैस मशहूरु थियो। ईअं ई पेट्रोलियम ऐं कोल मंझां पिणु असांखे तमामु घणा ऑर्गेनिक कंपाउंड हासिल थींदा आहिनि। ज़िंदह ॿूटनि जी ॻाल्हि कजे त उन्हनि मंझां असांखे कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स, विटामिन्स ऐं ऑयल्स मिलनि था जिन मंझां पिणु असांखे जजो मक़दार ऑर्गेनिक कंपाउंड्स जो मिलंदो आहे। ऑयल्स मंझि पाम ऑयल, ओलिव ऑयल, सोयाबीन, पीनट ऑयल, सनफ्लावर ऑयल, सूरजमुखी जो तेल, ज़ैतून जो तेल, खोपरे जो तेल या वरी सरह जो तेल आमतौर ते तव्हां इस्तेमालु कंदा आहियो, उहो पिणु असांखे ॿूटनि मां हासिल थींदो आहे, सरह जे ॿूटे मां, ऐं ऑर्गेनिक कंपाउंड जो रिच सोर्स आहे। विटामिन्स असांखे फ्रूटनि मां हासिल थियनि थियूं, सूफ़ आहे, नारंगी आहे, केलो आहे, कतल आहे, उन्हनि मंझां असांखे विटामिन्स हासिल थींदियूं आहिनि जेको पिणु ऑर्गेनिक कंपाउंड्स जो सोर्स आहे। ईअं तव्हांखे जेकॾहिं ज़हन ते अचे त कंहिं बि माण्हूअ खे जेकॾहिं प्रोटीन जो ॾसु ॾिनो वेंदो आहे त उनखे चयो वेंदो आहे दालियूं वापराए। दालियूं, बीन्स, चणा, मटर,
इहे सभई असां वटि प्रोटीन्स जो रिच सोर्स आहिनि ऐं प्रोटीन पिणु ऑर्गेनिक कंपाउंड्स जो हिकिड़ो क्लास या क़िस्म आहे। कार्बोहाइड्रेट्स असांखे अनाजनि मंझां मिसाल जे तौर ते कणिक, मेज़, मकई, पोटेटोज़, बार्ली, राइस, जव आहिनि या चांवर आहिनि या पटाटो आहे, उन्हनि मंझां असांखे कार्बोहाइड्रेट्स मिलंदा आहिनि। जानवरनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त जानवरनि मंझां असांखे प्रोटीन्स, फैट्स ऐं आयल्स हासिल थियनि था। फैट्स ऐं आयल्स जेके जानवरनि मां मिलनि था उहे असांखे खीर मां हासिल थींदा आहिनि, मखण मां या पनीर मां। ऐं ईअं जानवरनि मंझां असांखे प्रोटीन्स पिणु हासिल थियनि थियूं, जिन मंझि अंडा शामिल आहिनि, मटन आहे, चिकन आहे, बीफ आहे, फिश, मच्छी वग़ैरह आहे। इन्हनि खे वापराइण सां असांखे प्रोटीन्स हासिल थींदियूं आहिनि ऐं उहे प्रोटीन्स ऑर्गेनिक कंपाउंड्स जो हिकिड़ो सोर्स आहिनि। असांजो जेको वीडियो लेक्चर पुॼाणी थी पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।